चार खयान आयो आया सिंध घुमण। अरे काका वक्त वक्त अरे पुत्र वक्त ॾाढो ख़राब थो हले। होॾे यूक्रेन जी केड़ी बुढ़िया, होॾे रूस नथो ॿुधे कंहिंजी। अरे काका समय समय पुत्र समय हाणे कटियां थो, घरवारी रही कान, करियां छा? काका टाइम टाइम पुत्र टाइम हाणे कटियां थो। ॿ छोकिरा आहिनि, 6 महीना हिकु 6 महीना ॿिए वटि खाईंदो आहियां, करियां छा? छा कजे? काका अरे हीअ घड़ी पुत्र, हीअ घड़ी जेकी आहे न 50 साल पहले मूंखे सावरनि मां ॾाजे में मिली हुई, ऐं 50 सालनि में मजाल आहे जो कॾहिं बंदि थी हुजे। अरे बंदि त छॾ पुत्र, 1 मिंट भी कॾहिं न तेज हली आहे ऐं न ही स्लो हली अथई। बरोबर हिन महिल जो अगरि 7:45 मतिलबु 7:45 चई था। अरे काका ये 7:45 ही न खपंदा हुआ। छॾे छा? आहे त हीअ साॻी सिंध ऐं साॻो ई शहर बि इहो ई आहे। असांजे वॾड़नि जा घर बि हिते ई किथे हुया। अरे काका हिन शहर जो त नथो लॻी, किथां आयो आहीं? बाबा मां हिंदुस्तान मां आयो आहियां। भली करे आया काका, जी करे आया। अचो काका अचो, वियो अचो अचो अचो। वियो। काका ओताक ते अच वञ लॻी पई हूंदी आहे। बरोबर बरोबर। ओताक जो विंदर आहे। पुत्र असांजा वॾड़ा जेके हा न, जी हिन ई शहर में रहंदा हुया। विरहाङे जे समय लॾबलान थी, तंहिंमहिल मां 2-4 सालनि जो ई हुयुसि पुत्र, ऐं असांजा वॾड़ा सिंध छॾे हिंद हलिया आया। काका ही शहर हा सिंध तव्हांजी आहे। बसि पुत्र हाणे यादियूं रहिजी वियूं आहिनि। वतन जे विछोड़े जो वढ ॾाढो ॾुखियो आहे पुत्र, ॾाढो ॾुखियो आहे। केई सिंध के सारे सारे मरी विया, ऐं अञा केई सिंध के सारे सारे जीअनि पिया पुत्र, जीअनि। सिंध असां खां विसरे बि त कीअं विसरे पुत्र। हेफ़ तिननि ते होए, हेफ़ तिननि ते होए, वतन जिन विसारियो। काका चवीं त बरोबर तो, पर तव्हां सिंध छॾे न वञो आहे काका। बच्चा हुन वक़्तु हालतूं ई अहिड़ियूं हुयूं कि असांजे वॾड़नि खे को रस्तो ई न मिलियो। सभु कुझु हिते छॾे हिंद हलिया आया। काका तव्हांजा वॾा जॾहिं असां वटि हूंदा हुआ न सिंध में, त असांजी सिंध जे शिकारपुर शहर जा रोड गुलाब जे जल सां धोता वेंदा हुया। ऐं अॼु गटरनि जो किनो पाणी सॼे शहर में भरियो पियो आहे। काका तव्हां वारनि वॾनि जे हूंदे हिते भलाई ऐं ईमानदारी जा कम थींदा। सॼी सिंध ख़ुशहाल हुई। अॼु सॼी सिंध सूरनि में भरी पई आहे। ॿियो त छा काका, हाणे कहिड़ा सूर ॿुधायां जो 8 सालनि जी मासूम न्याणी प्रिया कुमारी 28 सालनि खां
अगवा थियल आहे हराम जो सिंध जी पुलिस या उतो हुकुमराननि खे का जूअ बि रेंगी हुजे छा ॿुधायई काका कहिड़ा तो सूर पुछी पुट तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं सोन पर को ख़ुशीअ सां वतन छॾींदो आहे छा? अरे नारायण श्याम वतन खे सारे सारे दिल में विहारे विहारे दर्शन लाइ सिंध जे दर्शन लाइ आख़िर मरी वियो ऐं कल्याणदास जहिड़ा रूह बि सूर पारे पारे वतन जे दर्शन लाइ तरसी पिया आहिनि पुट भटकनि पिया था। पर काका इहो बि सच अथई अॼु बि सिंध में कुझु मोहबतूं जागनि थियूं उडेरोलाल में मंदिर ऐं मस्जिद हिक ई भित ते अॾियल अथई अॼु बि ॾियारी सभु गॾिजी मल्हाईंदा आहिनि। बसि काका जे तव्हांजा वॾा छॾे न वञनि हा त सिंध ख़ुशहाल हुजे हा। पुट तूं छा थो सम्झी असीं बि सिंध जे शहीद जोधनि खे यादि कंदा आहियूं। अरे हेमू हुजे होशू हुजे अल्लाह बख्श हुजे ऐं घणाई असांखे यादि अथई पुट असां विसारियो कोन्हे हुननि खे। काका असांजा हीरो बि हेमू कालाणी रूपलो कोटी ऐं महाराजा ॾाहिर सेन अथई अॼु बि उन्हनि खे पूॼियो वञे थो मञियो वञे थो। पर बेली काका जे तव्हां हुजो आहे न सिंध ख़ुशहाल हुजे हा। ॻाल्हाई त सच तो पुट हाणे मूंखे त सुभाणे वञिणो आहे। काका तोखे सिंध घुमाया न पुट अधु सिंध त घुमी चुकियुसि शिकारपुर में त मिलिया ई आहियूं लारकाणो बि घुमी आयुमि वाह कराची बि घुमी आयुमि मन में त आहे कि सॼी सिंध घुमा पुट पर वीजा पूरी थी वई आहे हाणे सुभाणे ई वञिणो आहे पुट मूंखे। काका जे वञिणो ई अथई त मूंखे हिकिड़ो मिंट ॾे हिकिड़ो मिंट मूंखे ॾे काका त मां तुंहिंजा पेर छुए तोखां आसीस वठां। असां सिंधियुनि जी रिवायत रही आहे वॾड़नि खे पेर पई उन्हनि खां आसीसां वठंदा आहियूं काका। काका सच ॿुधाए तुंहिंजे हिन भाकुर में मूंखे जेको अहसासु थियो आहे न इहा पहिरीं मुलाक़ात जो थी नथो सघे लॻे थो जन्मनि जन्म जो को रिश्तो आहे को ॻाढापो आहे काका को ॻाढापो आहे। पुट तूं ॾिसंदे न त असां ॿई बि जुदा कोन आहियूं सिंधी हिक ॿिए सां जुड़ियो पियो आहे मां तुंहिंजे दिल में ऐं तूं मुंहिंजे दिल में ये सभु असां ॿिन्हिनि जे दिल में वेठा अथई असां धारिया कोन आहियूं पुट असां को धारिया कोन आहियूं हिक ॿिए में लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्या बोलार करे तो खा थी दे धार जोरदार ताड़ियों सुरेंद्र लछवाणी साहब है। नमो